जय राधे श्याम बोलो। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। ओम जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम, श्री राधे जय जय राधे श्याम। श्री राधा रासेश्वरी कृष्ण मंत्राधिदेवता सर्वाद्या रम्या रमा अशेष गोपी मंडल पूजता। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। वृंदाराध्या सर्ववन्द्या वृंदावन विहारिणी गंधर्वाहि राधिका आरम्या हि रुक्मणी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। सत्यासत्य परा सत्य भामा गोपी श्री कृष्ण वल्लभा वृषभानुसुता परमेश्वरी मूल प्रकृति है ईश्वरी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। पूर्णा परात पर परा पूर्ण चंद्र निभानना भुक्ति मुक्ति प्रदाहे भव व्याधि विनाशिनी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। श्री राधे जय जय राधे श्याम, ओ जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय सीताराम, जय जय सीताराम। 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 जय जय राधे श्याम, राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। बोल जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। ओ राधे गोविंद श्याम, राधे गोविंद श्याम। राधे गोविंद श्याम, राधे गोविंद श्याम। ओम राधा माधव श्याम, राधा माधव श्याम। राधा माधव श्याम, राधा माधव श्याम। बोलो राधा वर कृष्ण कृष्ण चंद्र चंद्र की। की जय। श्रीमद्भागवत भगवान की, जय। सद्गुरुदेव भगवान भगवान
भगवते वासुदेवाय। ॐ नमो 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 भगवते वासुदेवाय। अकारण करुणा वरुणालय भक्तवत्सल दीन दयाल प्रभु युगल सरकार राधा माधव भगवान श्रीमद् भागवत भगवान सर्व संत भक्त महात्मा दृष्ट अदृष्ट आचार्य राम रुद्र पांडे जी महाराज ब्राह्मण गण सतगुरुदेव भगवान सरस्वती माता गौरी शंकर भगवान हनुमान जी महाराज अम्बे माता सर्व देवी देवता सर्व सात संगत जे चरणन में बारंबार प्रणाम करे। अचो सात संगत जी भगवत कथा में असां प्रवेश कयो। ओम ओम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ॾाढी सुंदर मधुर तहां बाल लीला कल श्रवण करे रहा हो सात संगत जी। माखन चोरी नवनीत चोरी चित्त चोरी भगवान जी कीअं भगवान अद्भुत लीलाऊं कयूं जैसा पंहिंजो पाण ई भगवान में मन लगी वञे चित्त लगी वञे। ॿुधण वारनि जो जेके लीला में शामिल हा उन्हनि जी छा ॻाल्हि कजे। चओ जय श्री कृष्ण। अजहूं जास और सपने हूं काहू बसें लखन सिय राम बटाऊ जो पथ पाए कबह मुनि को। चो हरे राम। चवनि था सपने में भी कोई भगवान जो दर्शन करे वठे तो उन्हनि खे संतन जहिड़ी गति मिलंदी आहे। चो सीताराम राधे श्याम। तो भगवान सां साम्हूं प्रेम करे रहा और जेके श्रवण करे रहिया आहिनि उन्हनि जी वॾी भारी महिमा आहे। चो जय श्री कृष्ण। ॿुधण जी वॾी महिमा आहे। श्रद्धा सां ॿुधे सिक सां माण्हू प्यार सां ॿुधण सां ई दुनिया थी हले। ॿुधण सां ई धरती बीठी आहे। ॿुधण सां ई कंहिं संत ठहिया कोई सिद्ध ठहिया कोई पीर ठहिया कोई नाथ ठहिया। ये आकाश जी उज्ज्वलता श्रवण करण में आहे। शब्द ब्रह्म चयो वियो आहे। शब्द आकाश जो हिकिड़ो गुण आहे। शब्द जेके भी नष्ट न थींदा आहिनि शब्द आकाश में समाइजंदा आहिनि। चओ हरे राम। जहिड़ी तरह कोई हरिद्वार में कथा तो करे वृंदावन में तो असां चक्कर भाटा में ॿुधंदा आहियूं विज्ञान के जरिए। कीअं ॿुधंदा आहियूं वो कथा थी हले हरिद्वार में अमेरिका में केॾी महिल ऐं हिते असां ॿुधंदा आहियूं। यानी वो शब्द आकाश में वेंदो आहे उनखे विज्ञान जे द्वारा पकड़े वठंदा आहियूं असां उहो हिते ॿुधणु ईंदो आहे। त चवनि था पिया भाई अगरि विज्ञान एतिरी तरक़ी करे तो 5,500 साल पहिरियों श्री कृष्ण भगवान जेको गीता जो ज्ञान ॾिनो हो अगर विज्ञान एतरी तरक्की करे तो वो भी पकड़ में अची तो सके। असां भी भगवान जा शब्द बुधी था सघूं पर यो विज्ञान जो लाभ भी तॾहिं मिलंदो जॾहिं वांके बिहारी भगवान की कृपा थे। चो हरे राम। छो जो विज्ञान में भी जेको दिमाग लगंदो आहे उहा कृपा भी श्री कृष्ण जी आहे। हरे कृष्ण। ॾाढी मधुर तहां लीलाऊं श्रवण कयूं भगवान जी। गोपियों की शिकायत थी खणी अचनि। कड़ी भगवान चवनि था पिया भाई चंद्र खिलौना ले हो मूंखे चंदा मामा वारो खिलौनो खपे। वरी कड़ी चवनि था यशोदा मैया के रुसी वेठा आहिनि गुड़िया खणी करे मुंहिंजी शादी कराए। हेॾे शादी थी वई होॾे शादी थी वई। हाँ मुंहिंजी शादी न थी आहे अञा। चओ जय श्री कृष्ण।
काॾे वञे यशोदा मैया। हिकु गोपीअ त भॻवान खे पकड़ी वरितो, खिड़की बंदि, दरवाजा बंदि, ऐं वॾी 300-400 किलो वज़न वारी गोपी साम्हूं अची भी, दरवाजो वैसे ई बंदि थी वियो। हाणे भॻवानु काॾे वञनि? हिते भॻवानु फुस्कार लीला कई, यानी मुंहं में भॻवानु ॾुध भरे रखियो मठो। हे भॻवानु त हाणे चाहिनि त सॼी दुनिया भरे छॾनि। मस्तु लोटो खनि भरे, किलो 2-3 भॻवानु मुंहं में रखी छॾियो भरे करे। ऐं जीअं साम्हूं विया त अहिड़ो भॻवानु हुनजे मथां ईअं फुर कयो, पूरो ॾुध सां सनानु कराए छॾियो। गोपीअ खे अखियूं बंदि थी वियूं, भॻवानु आराम सां विया। चओ जय श्री कृष्ण। अहिड़ी रोज़ भॻवानु लीलाऊं करे रहिया। कल्ह तव्हां कथा श्रवण करे रहिया हो, भॻवानु खूब कल्ह मटका, भांड, ॾही, ॾुध सभु वहाए छॾिया। यशोदा मैया गुस्से में पकड़ियो, वॾी मुश्किल सां भॻवानु पकड़ में आया। रस्सी ॿधी, 2 आङुरियूं घटि थी वई, अहंता ममता वारी। उहा असांखे सेखारण जे लाइ कि जेसि ताईं अहंकार ऐं ममता आहे, भॻवानु पकड़ में न ईंदा भाई। वैसे भी भॻवान जो नालो आहे अधोक्षज। छा नालो आहे? चओ न, अधोक्षज। अधोक्षज जो अर्थ आहे कि जेको इंद्रियुनि जे द्वारा पकड़ में न अचे, उहो अधोक्षज आहे। हिननि हथनि पेरनि सां, इंद्रियुनि सां कोई भॻवान खे नथो पकड़े सघे, हृदय जे भाव सां पकड़े थो सघे। अखियुनि जे लुड़क सां, ॻोढ़नि सां भॻवान खे पकड़े थो सघे। चओ हरे राम। बल बुद्धीअ सां पकड़ में न ईंदा भॻवान। हिरण कश्यप त ॾाढो ॻोल्हियो भॻवान खे, 3 लोक घुमी आयो, वैकुंठ बि घुमी आयो, भॻवान न मिलिया। ख़बर तो काथे वेठा भॻवान? उनजी दिलि जे अंदरि वेही रहिया। ऐं ॿाहिरि ॻोल्हे पियो वेठो। कस्तूरी कुंडल बसे मृग ढूंढे बन माए, तैसे घट घट आप हैं हरी दुनिया जानत ना है। भॻवानु उनजे हृदय में अची वेही रहिया ऐं ॿाहिरि पियो ॻोल्हे। अगरि भीतर वञे हा, भॻवान जे लाइ थोरो सो प्रेम करे हा, यादि करे हा, त पाए वठे हा। हरे राम, हरे कृष्ण। अॼु यशोदा मैया भॻवान खे चेती, अॼु मां तोखे ख़बर वठंदीमांइ। अरे अदांतात्मा, ॾाढो शरारती थी वियो तूं, तोखे सजा न मिलंदी त तूं बिगड़ंदो वेंदे। सभु अची चवंदा तेरो बिगड़ गयो नंदलाल, कही ओरी यशोदा ने। चओ जय श्री कृष्ण। तंहिंजे करे अॼु तोखे सजा मिलणु खपे। हिन उखल सां ई तोखे ॿधंदीमांइ। उखल सां भॻवानु श्याम सुंदर खे ॿधी छॾी। चओ हरे राम। यशोदा मैया पंहिंजे कम में हली वई। उखल सां श्री कृष्ण ॿधिजी विया। थोड़ी देरि थी, 5, 10, 15, 20 मिंट सभु हली विया। यशोदा मैया पंहिंजे कम में, वो गोपियूं वीचारी रोअनि थियूं पई। तॾहिं भॻवानु मौक़ो ॾिसी करे धीरे धीरे बांबड़ा पाए, ठुमक ठुमक हली करे उनखे घसीटियो, उखल खे। ऐं घसीटे करे नंद बाबा जे आंगन में 2 वॾा पुराणा दादा परदादा जा वण हुया, यमलार्जुन जा। उन्हनि 2 वणनि में उन उखल खे वञी करे हीअं फसाए छॾियो भॻवानु। चओ जय श्री कृष्ण। नंढा सा ॿार खेॾी रहिया उते, 3-4 सालनि जा, 5 सालनि जा उते खेॾी रहिया, नंढा ॿार। वो जो भॻवानु थोरो सो खिचाव ॾिनो त 2 वण धड़ाम करे जोर जोर सां आवाज़ करे धम सां अची हेठि किरी पिया। 2 वण विच में नंद नंदन। श्री कृष्ण गोविंद, हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन पूरन कृपाल। 2 वणनि जे विच में अची आ नंद नंदन। सुदामा भैया जो कयो अभिनंदन, आशीर्वाद ॾेई करे। कृष्ण धाम में भक्ति कराईंदा आहिनि सुदामा दास, सदा प्रसन्न रहंदा आहिनि। चओ हरे राम। कंहिं पुछियईं तव्हांजे ईअं बढ़िया जलवा अफरोज, महकता चहकता, सदा बढ़िया प्रसन्न, चेहरे ते कोई चिंता टेंशन न, शिकन न, एॾो गदगद प्रसन्न कीअं रहंदा आहियो? चई मां सदा ॿाहिरि रहंदो आहियां। उहो ई त पुछां थो कीअं रहंदा आहियो? चईसि मां सदा ॿाहिरि रहंदो आहियां। साईं उहो ई त पुछां कीअं रहंदा आहियो? चई तव्हां सम्झो न,
मां सदा ॿाहिरि रहंदो आहियां। चओ हरे राम। सदा ॿाहिरि रहंदो आहे त सदा ॿाहिरि रहंदो आहे। सही ॻाल्हि आहे। इन जो अर्थ आहे कि फालतू ॻाल्हियुनि में टुॿी न हणिजे, ॿाहिरि निकिरिजे। थोरी थोरी ॻाल्हि, कॾहिं हानि कभी लाभ, कॾहिं मान कॾहिं अपमान, इहे त क्षुद्र ॻाल्हियूं, नंढी ॻाल्हियूं। असां इन में फासी पवंदा आहियूं। ऐं इन में फासंदा आहियूं त मन विचलित थींदो आहे। मन विचलित थींदो त जीवन ते असरु थींदो। थोरी थोरी ॻाल्हि लाइ असांखे भ्रमित ऐं विचलित न थियणु खपे। इन करे नंढी नंढी ॻाल्हियुनि खां सदा ॿाहिरि रहो। सम्झो था न? थोरी थोरी ॻाल्हि में टेंशन न पालियूं, सदा ॿाहिरि रहूं त सदा ॿाहिरि रहंदासीं। बोलो भक्तवत्सल भगवान की। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान उनखे खींचियो जीअं उखल खे, ॿई वण किरी पिया, धम सां आवाज़ आई। डुकंदा डुकंदा माण्हू आया। एतिरे में नंद बाबा अची पहुता। चओ हरे कृष्ण। अञा त नंद बाबा किथे आया आहिनि? वृंदावन गोकुल में आया आहिनि। गोकुल में। चओ जय श्री कृष्ण। बोलो बाबा भगत राम साहिब की। अञा उते न पहुता नंद भवन में, काॾे विया कम सां। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। वृक्षनि मूं ॿ देवता प्रकट थिया, नलकूबर ऐं मणिग्रीव। दिव्य स्वरूप उन्हनि जो, देव स्वरूप। हथ जोड़े करे भगवान जी स्तुति था कनि। प्रभु अॼु असां ते कृपा थी। नारद महाराज असांजे मूर्खता ते, असांजे लापरवाहीअ ते नाराज़ थिया ऐं उन्हनि शाप ॾिनो। सच चए तो संतनि जो शाप बि वरदान थी वेंदो आहे। असां कुबेर जा पुट आहियूं। धन जो नशो, वरी सुरा जो नशो, वरी रूप जो नशो ऐं सुंदरता जो नशो। माण्हू हिक ई नशे में बुॾी वेंदो आहे। हिते चार चार नशा असांखे। खेॾी रहियासीं जल में क्रीड़ा करे, सनानु करे। नारद जी महाराज आया, स्त्रियूं त हली वियूं। असां कपिड़ा तक न संभालियासीं, प्रणाम तक न कयोसीं ऐं मश्करी करणु लॻासीं। नारद महाराज चया, तव्हां संतनि खे ॾिसी, सतगुरनि खे ॾिसी, महात्माउनि खे ॾिसी बि जड़ वांगुरु बीठा आहियो, मज़ाक था कयो। जड़ ई थी वञो, वण ठहो वञी। चरणनि ते किरियासीं, होश आयो। जॾहिं चरणनि ते किरियासीं त चयूं काई ॻाल्हि न आहे। भगवान श्री कृष्ण ईंदा, अवतार वठंदा, लीला कंदा त तव्हांखे स्पर्श करे मुक्ति कंदा। अॼु तव्हांजे स्पर्श सां असांजी मुक्ति थी आहे। प्रभु तव्हां भक्त वत्सल आहियो, दीन दयालु आहियो। भगवान इन करे ई आया कि नारद जी जा वचन सचा क्यों। चओ हरे राम। स्तुति करे पंहिंजे लोक ॾे हली विया। एतिरे में नंद बाबा आया ऐं ॾिठूं त खिलण लॻा, मुस्कुराइण लॻा। खिलण छो लॻा? ईअं थींदो आहे भई ॿार वीचारो ॿधल पियो आहे, वण किरी पिया आहिनि ऐं ॿियो कोई हाय हाय करे त वीचारो ॿार बि रोअण लॻंदो आहे। ईअं न थिए कन्हैया रोअण लॻे, इन करे पाण खिलण लॻा। चओ हरे कृष्ण। नंढो ॿार रोअंदा आहियूं, रोअंदो आहे त असां खिलंदा आहियूं न साओ करे। कुझु न आहे, कुझु न आहे, भई न आहे। हा, चओ जय श्री कृष्ण। माण्हू खे कोई वॾी बीमारी बि हुजे ऐं उनखे असां हौसलो अफ़जाई कयूं, अरे कुझु कोन्हे, तूं बढ़िया भगवान जो नाम जप सिमरन कर, योग प्राणायाम कर, आहार विहार ठीकु कर, 4 ॾींहंनि में ठीकु थी वेंदे। त जेको महीने में ठीकु थियण वारो न हुजे उहो 4 ॾींहंनि में ठीकु थी वेंदो। ऐं माण्हूअ खे थोरी खंघि बि थी हुजे, सर्दी जुकाम थी हुजे, अलाए छा थियो अथई, अलाए छा थींदे, भगवान ॼाणे, एॾी तुंहिंजी हालति ख़राबु थी आहे। राम 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 राम। भाई कीअं थींदो, असांखे त चिंता लॻी वई आहे। ऐं 2 माण्हू रोअण लॻनि। स्वस्थ माण्हू बि वीचारो जय गोपाल थी वञे। चओ हरे राम। चओ जय श्री कृष्ण। कई माण्हू त बीमार पिया कोन त मायूं रोअण शुरू करे छॾींदियूं। अरे जीअरो जाॻंदो माण्हू वेठो आहे, मरण खां पहिरियों ई तव्हां रोअण शुरू करे छॾियो आहे, कमाल आहे। जेको न वञे उहो बि हली वञे वीचारो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। नंद बाबा खिलिया, सभु डुकंदा डुकंदा आया। यशोदा मैया आई, वॾी मीटिंग वेठी, बैठक वेठी, बुजुर्ग आया, उपनंद बाबा भी आया। नंद बाबा चवण लगा बस भैया जयराम जी की, हाणे असां गोकुल में न रहंदासीं। 6 ॾींहं ते पूतन आई त केॾीमहिल तृणावर्त तो अचे पियो, त केॾीमहिल कोई तो अचे। ॾाढी हालत ख़राब आहे, हिते ॾाढो ख़तरो तो लॻे। हलो भैया हितों ॿिए कंहिं स्थान ते रहूं असां। ये वण कीअं किरी पिया, न आंधी आई न तूफ़ान आयो,
एतिरे में जेके 2 ॿार वेठा न खेॾनि पिया 3-4 साल जा, उहे आया डुकंदा डुकंदा, अरे बाबा हम बताएं कैसे पेड़ गिरे, हम बताएं वृक्ष कैसे गिरो, बता बेटा कैसे गिरो। थी आपके लाला ने न ऐसे थोड़ो सो खींचो रस्सी को, दोनों पेड़ धम से गिर गए। चो हरे राम। तव्हांजे हिन नंदलाला खींचो न जेॾी महिल थोरो सो उखल खे वणनि खे हथु लॻो त वण किरी पिया। बुजुर्ग वेठा हुते 100 साल जा, 80-90 साल जा, ये छोरा अहिड़िया तूं ई मुखी बण अच, तूं ई चौधरी ठही करे वे, असां निकिरूं था, तूं ई फ़ैसिला कर। चईं लाला खींचो, वण किरी पिया अची करे। हा दिमाग़ ठिकाने ते अथई, भंग पिया हुआ भॼे थो, अरे असां कसम था खाऊं, गैया जी कसम था, हाणे चमाट गांइ जी कुड़ी कसम थो खाए, भॼे थो, वो कसमूं था खाइनि, कोई मञे ई कोन थो, केरु मञींदो। चओ जय श्री कृष्ण। उपनंद बाबा हा ॾाढा समझदार, उहे चवनि था पिया नंद जी सही था चओ, तव्हां अकेला न वेंदो, पूरी गोकुल तव्हां सां गॾु हलंदी, असां बि श्री कृष्ण बिना न रही सघंदासीं। त काॾे हलूं भाई, आस पास कहिड़ो वन आहे? चवनि था ॾाढा सुंदर सुंदर वन आहिनि। कहिड़ा वन आहिनि? मधुबन, निधिबन, तालवन, बेलवन ऐं वृंदावन। त चयूं सभिनि खां बढ़िया कहिड़ो थींदो? चयूं वृंदावन। वृंदावन में हरी हरी घास, गिरिराज, गांइ जे लाइ पर्याप्त बिल्कुलु सुविधा आहे, भोजन आहार आहे, कल कल कंदी यमुना मैया, आहा आनंद ई आनंद आहे, स्वर्ग खां बि बढ़िया वैकुंठ आहे। त चयूं देरि न कयो भाई, बैलगाड़ियूं सजायो, रथ तयारु कयो, सभु सामान खणो, छकड़ा छकड़ियूं खणो, गायूं गोधन खणो ऐं हलो त हलूं काॾे? बोलो वृंदावन बिहारी लाल की। हलो भाई असां बि यात्रा कयूं, वृंदावन हलूं। वृंदावन धाम अपार, जपे जा राधे राधे। वृंदावन धाम अपार, जपे जा राधे राधे। राधा सब वेदन को सार, जपे जा राधे 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 राधे। राधा सब वेदन को सार, जपे जा राधे राधे। हो वृंदावन धाम अपार, जपे जा राधे राधे। वृंदावन धाम अपार, जपे जा राधे राधे। तू मृत्यु लोक में आयो, तेने राधे नाम न गायो। वृंदो लोक में आयो, तेने राधा नाम न गायो। ओ तेरो जीवन है धिकार, जपे जा राधे राधे। ओ वृंदावन धाम अपार, ओ जपे जा राधे राधे। ये वृंदावन की लीला मत समझो गुड़ का चिल्ला। वृंदावन की लीला मत समझो गुड़ का चिल्ला। ओ जाते ऋषि मुनि गए सब हार, जपे जा राधे राधे। ओ वृंदावन धाम अपार, ओ जपे जा राधे राधे। बोल श्री वृंदावन राधे राधे, श्री वृंदावन राधे राधे। यमुना तट पे राधे राधे, बंसी बट पे राधे राधे। द्वारिका में राधे राधे, जतिपुरा में राधे राधे। श्री मथुरा में राधे राधे, गिरिराज में राधे राधे। श्री गोवर्धन राधे राधे, बरसाने में राधे राधे। राधा कुंड में राधे राधे, कृष्ण कुंड में राधे राधे। मान गली में राधे राधे, श्याम गली में राधे राधे। जतिपुरा में राधे राधे, भांडीरवन में राधे राधे। राधा वल्लभ राधे राधे, श्री हरिदास राधे राधे। श्री हरिदास राधे राधे। वृंदावन धाम अपार, जपे जा राधे राधे। वृंदावन धाम अपार, जपे जा राधे राधे। ओ वृंदावन धाम अपार, जपे जा राधे राधे। वृंदावन धाम अपार, जपे जा राधे राधे।
बोलो राधा वर कृष्ण कृष्ण चंद्र की श्री जय। कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। एक हरी श्याम सुंदर भगवान बाल गोपाल पंहिंजे आंगन में खेडन पिया साध संगत जी। तो एतरे में फल विक्रयणी हिकिड़ी फल विकण वारी बुजुर्ग माता आई। उन्हें जी कोई भी बोहनी तक न थी। घर में 8 धीअर हुई उनके। सुखिया मालिन उन जो नालो हो। 8 धीअर रोज कमाए रोज खाए। लेकिन अॼु वीचारी चेती प्रभु कंहिं भी ग्राहक मुखों फल न वरितो आहे। सभिनि खे चेती फल वठो तो कोई नथो वठे। अॼु क़िस्मत अहिड़ी आहे। चओ हरे राम। घुमंदी घुमंदी आई ऐं संयोग सां हरी कृपा सां अची काथे पहुती जाते नंद भवन हो। नंद भवन जे आंगन जे ॿाहिरि थधी छांव हुई। वृक्षनि जी वेहण जी जॻह हुई। कोई भी अचे वञे उते वेहे। जल जी सुविधा हुई। उते अची वेठी टोकरी रखियईं। पसीनो पोछे करे ईअं मुख मां करुणावश निकिरियो त हे भगवान अॼु बुख मारींदे छा। अॼु ग्राहकी न थींदी। कोई फल न वठंदो। घर में छा खाईंदासीं। तूं त पालनहार आहे। हाणे आंगन में जेकी अम्मा ईअं थी चए भगवान अंदरि वेठा आहिनि। उहो त चीटी पग ते नूपुर बाजे जीवन जी बि ॿुधंदा आहिनि। तुरंत भगवान करुणा निधान सजल नेत्र थी विया। चओ हरे राम। जय श्री कृष्ण। क्रीणी भो फलानीत श्रुत्वा सत्वरमच्युतः फलार्थी धान्य मादाय ययौ सर्व फल प्रदः। भगवान धान खई हथन में। एतरा सा गोपाल आहिनि। और धान हेतरी सी भगवान जी हथेली मुठियूं हेतरी भई भरे करे खियमि केतिरी धान ईंदी। 10-12 दाणा 11 दाणा हथ में आया ऐं ॿी त सभु वही वही डुकंदे डुकंदे भगवान डुकंदा डुकंदा आया। चओ जय श्री कृष्ण। और जो अम्मा ॾिठई भगवान खे त बुख ई भुलिजी वई। बुख त भुलिजी वई। दुख बि भुलिजी वई। गदगद थी वई। अरे ये जंहिं माता जो पुटु हूंदो उन माता खे त परम आनंद मिलियो हूंदो। एतिरो बि सुंदर कोई बालक थी थो सघे। भुलिजी वई कि मां फल विकिणण आई आहियां। मूंखे भोजन जी ज़रूरत आहे। अन्न धन जी ज़रूरत आहे। हाणे भावना ई बदिलजी वई। चओ जय श्री कृष्ण। ओहो ही जेके माता चए उनजो हृदय गदगद थी वेंदो। उनखे ॿियो कहिड़ी शइ जी ज़रूरत रहंदी। भगवान सर्वांतर्यामी शुभ भावना तुरंत पूरी कंदा आहिनि। तुरंत पहिरें शब्द चयो मैया ओ मैया मुझे फल देगी। आत्मविस्मृत थी वई। पाण खे भुलिजी वई। वरी ॿी इच्छा कयईं। ही जंहिंजी गोद में वेही राम 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 उनखे त ब्रह्म सुख खां वधीक आनंद मिलंदो। असांजे लाइ त समाधीअ जी गिनती न आहे। छा कंदो समाधि लॻाए। जेके श्री कृष्ण जो अहिड़ो दर्शन दीदार स्पर्श थी वञे गोद में वेही रहे त ॾाढी वॾी ॻाल्हि थी वई। चाहे तू योग कर चाहे तू ध्यान कर चाहे नाम रूप मिथ्या कह के निहार ले। निर्गुण निरंकार सब में है ज्योत वही ऐसो तत्व ज्ञान निज उर्मे तू धार ले। लेकिन याद रखो जौलो तो है नंद को कुमार नाही दृष्ट पड़ियो तौलो भले बैठ के तू ब्रह्म को विचार ले। नारायण स्वामी चवनि था प्यारा ये ब्रह्म जी ॻाल्हियूं ये कुंडलिनी जागरण ये समाधीअ जी ॻाल्हियूं ये तेसि ताईं अथई जेसि ताईं उहो छलिया तुंहिंजे साम्हूं न आयो आहे। हिकु बार अगरि उनखे ॾिसी छॾे त पोइ सभु फीको फीको थी वेंदे। ब्रह्म सुख भी फिको थी वेंदे। न त शिव भगवान समाधि छॾे करे छो प्रभुअ जो दर्शन करे। हरे राम। तरी ॿी भावना कई काश मुंहिंजे गोद में वेही। भगवान अची टपो ॾेई गोद में वेही रहिया। प्रेम समाधि लॻी वई। भगवान खे अखियुनि जे लुड़कनि सां अभिषेक करे छॾी। काफ़ी देर खां पोइ चेतना आई। भगवान चवनि था मैया बता न फल देवेगी। मैं धान लायो हूँ। खोलिंग जो 6 5 दाना 11 दाना धान जा। हाँ बेटा सब फल ले जा। कपड़े में ॿधी करे सब फल श्री कृष्ण खे ॾेई छॾी।
भगवान सब फल खणी आ, खाली टोकरी कपड़ो वापस कयो। वञण जी इच्छा ई नथी थिए। कृष्ण के आखिरी तक निहारे करे पोइ उहा माता वञण लगी, टोकरी मथे ते रखी, चए थी सौदो सच्चो थियो आहे, अॼु सौदो ज़बरदस्त थियो आहे। आहा, अरे न्याणियूं छा खाईंदियूं, छा आहे, प्रभु जी कृपा आहे, हिकु ॾींहुं उपवास करे वठंदासीं, लेकिन अॼु जेको मूंखे मिलियो आहे, ओहो, उहो त देवी देवताउनि खे बि न मिलियो हूंदो। ईअं सोचींदी वञे थी। हेॾे भॻवानु कृष्ण डोंगरे जी महाराज चवनि था, उन में अंगूर बि हुया, ॿिया बि फल हुया, जामुन हुया, ॾाढा स्वादिष्ट। भगवान यशोदा मैया वटि खणी आया। यशोदा मैया चए थी बेटा हर शइ बाटे करे खाइबी आहे, सभिनि खे बाट। और जंहिंखे भगवान खाराइनि था उहे गदगद था थी वञनि, एॾा मिठा, एॾो स्वादु, एॾी प्रेम सां भगवान वठी आया। ऐं उन सुखिया मालिन जेको ॾिनो, त्याग करे ॾिनो, बिना पैसे ॾिना, उन में स्वादु अची वियो। स्वर्ग जे फलनि में बि जेको रस कोन्हे उहो अमृत अची वियो। सभु खाइण लॻा, सभु गुण ॻाइण लॻा। एॾे सुखिया मालिन पसीना पसीना थी वई, थकी पई आहियां ॾाढी सुबुह खां, अॼु धंधो बि न थियो आहे, इन करे खाली टोकरी बि भारी थी लॻे। जीअं रखे थी पई, एॾी भारी कीअं थी वई टोकरी, कपिड़ो हटाए थी त अनमोल हीरा रतन जवाहर रतन उन में नज़र था अचनि। चओ हरे राम। हिकु हिकु रतन में श्री कृष्ण मुस्कुराइनि था। आवाज़ थी अचे, मैया फल खवाएगी, फल देवेगी मैया। फल विक्रयणी तस्य च्युत धान्यम करद्वयम, बिन हथन में फलेर पूर्यद रत्ने फल भांडम पूरिच। चओ हरे राम। फल खणी करे भगवान रतन भरे छॾिया। ओहो, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हाणे साध संगत जी सभु ब्रिज में पहुता। वृंदावन में ॾाढो आनंद ई आनंद, स्वर्ग फीको थियो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। कन्हैया चवण लगा, मैया अब तो चराऊंगो गैया। ठीक है बेटा, पहिरों भगवान बछड़ी बछड़ा चढ़ाइनि 3 सालनि में, पहिरों लर्निंग लाइसेंस वरितो आहे भगवान। पोइ उन खां पोइ वरी गायूं चराइनि। 3 साल में भगवान बछड़ा बछड़ियूं चराइनि। असांजा 10 साल जा ॿार वञनि त साम्हूं हीअं कोई नंढो बछड़ो बीठो हुजे त सॼो ॾींहुं हेठि ई बीठा हुजनि, घर में ई न घुसनि, ॿाहिरि ई बीठा हुजनि। चओ हरे राम। भगवान रोज़ वञनि था पिया ऐं बछड़ा बछड़ियूं चराइनि था। खूब वन जो वर्णन लिखियो आहे भगवान शुकदेव महाराज। आहा, केॾो न सुंदर वर्णन आहे। चवनि था बनमाली जॾहिं वञनि था पिया वन में गायूं चारण, ग्वाल बाल गॾु था वञनि, भगवान जा मित्र सखा उते तरह तरह जा खेल था खेॾनि पिया। धन्य भाग उन्हनि ग्वाल बालनि जा जेके श्री कृष्ण सां गॾु क्रीड़ा करे रहिया आहिनि। केॾी महिल ज़ोर ज़ोर सां डुकनि था, कृष्ण खे पहिरियों केरु स्पर्श कंदो। वरी केॾी महिल उते पक्षी कोयल कू कू थी करे त उनजी नकल था कनि। बंदर खुजवाइनि था, ईअं खुजली था कनि पिया, डिॼाइनि था त सभु ग्वाल उनजी नकल था कनि, बंदर ई डिॼी भॼी था वञनि। चओ हरे कृष्ण। मेंढक ॾेडर था अचनि पिया, टर टर था कनि, उनजी अहिड़ी नकल करे उहे आवाज़ था कनि त मेंढक ॿिया बि हली था अचनि। असांजा रिश्तेदार आया आहिनि शायदि कोई। चओ हरे राम। तरह तरह जा खेल था खेॾनि। जेमहिल थकी था पवनि त कोई बॾभागी, कोई ग्वाल बाल जंहिंजे गोद में भगवान पंहिंजो मस्तक रखी करे वण जी छांव हेठों विश्राम था कनि। चओ हरे राम। वरी कोई भाग्यशाली ग्वाल बाल उन्हनि खे पतनि जो विञणो ठाहे करे ईअं झूलाए थो पियो, हवा थो करे। केॾीमहिल दाऊद जी, बलराम जी, उन जा चरण श्री कृष्ण दबाइनि था पिया। इन तरह सां नित्य नवीन लीलाऊं हली रहियूं वृंदावन में। शुकदेव जी महाराज चवनि था, है परीक्षित, गर्मीअ जी ऋतु कंहिंखे न वणंदी आहे, लेकिन वृंदावन में गर्मीअ में बि ठंडक छायल आहे। नंढी नंढी बढ़िया फुड़ियूं बि थी वरसनि, शीतल सुगंध थी अचे, हवा थी लॻे। चओ हरे कृष्ण। जॾहिं भगवान गायूं चारण वेंदा हुआ त गोपियूं छत ते चढ़ी वेंदियूं, निहारींदियूं रहंदियूं, बाल गोपाल खे ॾिसंदियूं रहंदियूं। जेसि ताईं अखियुनि में ओझल न थी वञनि, तेसि ताईं उन्हनि खे उहा छवि पूरी दर्शन थींदी। शाम जो 4-5 बजे गोधूली बेला थींदी आहे।
जेॾीमहिल गायूं वापसि ईंदियूं, अॼुकल्ह इहे नज़ारा ई नथा मिलनि। बचपन में असां ॾिसंदासीं झुंड जा झुंड गायूं वापसि ईंदियूं, धूल उॾामंदी हुई, उनखे चइबो आहे गो धूली बेला, पवित्र समय आहे, पवित्र मुहूर्त आहे। ओॾीमहिल भॻवानु बांसुरी वॼाईंदा ईंदा हुआ, गांयुनि जो झुंड ईंदो, उनजे खुरमो रज जेकी उॾामंदी उहा श्री कृष्ण जे मस्तक ते पवंदी, उन्हनि जी शोभा वधी वेंदी। चओ हरे राम। अॼुकल्ह माण्हू गायनि जे साम्हूं नथा अचनि। केॾी पवित्र आहे, जंहिं रज खे भॻवानु श्याम सुंदर धारण था कनि। सभु ॻाईंदा हुआ। वरी गोपियूं जेॾीमहिल वापसि ईंदा हुआ कृष्ण, उन्हनि जो दीदार कंदियूं। ऐं जेॾीमहिल अखि छपकंदी त उन्हनि खे ॾाढी पीड़ा थींदी। कीअं अखि छो थी छपके हिन महिल दर्शन में? ईअं थो लॻे वॾी रुकावट अची वई। भॻवानु कारी कंबल पाईंदा हुआ, थधि जे समय उहा कंबलिया ओढ़े वेंदा हुआ। चवंदा आहिनि उहा कंबलिया राधा जीअ जी हुई। हिकु बार भॻवान खे बुखार थी वियो त कंहिं चयो त कंहिं कन्या जो कुझु लथल अगरि वस्त्र हुजे पाए त ठीकु थी वेंदो। त राधा जी वटि यशोदा मैया वई। कीर्ति माता चए थी ब्रजराज खे असां लाथल कपिड़ा कीअं ॾियूं? एतिरे में राधा रानी आई, पंहिंजी कंबली ॾेई छॾी। मैया मैं तो देऊंगी, ये काना को दे देना। तॾहिं तैयार थिया। उहा कंबलिया भॻवानु रोज़ु पाईंदा हुआ। कारी कंबलिया ओढ़े भॻवानु बांसुरी वॼाईंदा वेंदा हुआ। ऐं अहिड़ो आनंदु ईंदो हुते ब्रज में, ग्वाल बालनि खे, गोपियुनि खे ब्रह्म सुख बि फिको पइजी वञे। काली कंबलिया ओढ़े सांवरिया मीठी मुरलिया लेके, गोपी बावरिया चढ़ के अटरिया तेरी सूरतिया देखे कान्हा मेरे, हो कान्हा मेरे, हरि बोल। कान्हा मेरे, तेरे नैना करुणा भरे, तन मन कर दे हरे, मुझको ना करना परे, श्यामा गोविंद हरे, वचनों से अमृत झरे, कानों में जब भी पड़े, कितने जन भव से तरे, श्यामा गोविंद हरे। काली कंबलिया ओढ़े सांवरिया मीठी मुरलिया लेके, गोपी बावरिया चढ़ के अटरिया तेरी सूरतिया देखे कान्हा मेरे, कान्हा मेरे, ओ कान्हा मेरे, कान्हा मेरे। बनमाली बन में गौचारण करे, कण कण को पावन वो करे, गोधूली मुख पे गोपाल धरे, चित चोर चित को वो हरे, करुणा निधान हो
राधा के श्याम हो, करुणा निधान हो, राधा के श्याम हो, तुम ही आराम हो, हे घन श्याम तेरे नैना करुणा भरे, तन मन कर दे हरे, मुझको ना करना परे, श्यामा गोविंद हरे। ओ काली कंबलिया ओढ़े सांवरिया, मीठी मुरलिया ले बावलिया, करके अटलिया तेरी सूरतिया देखे, कान्हा मेरे, कान्हा मेरे, ओ कान्हा मेरे, ओ कान्हा मेरे, ओ मेरे श्याम मेरे श्याम मेरे श्याम, कान्हा मेरे, कान्हा मेरे, हाँ कान्हा मेरे, हाँ कान्हा मेरे, ओ कान्हा मेरे, कान्हा मेरे, कान्हा मेरे, ओ कान्हा मेरे। बोलो राधावर कृष्ण कृष्ण चंद्र चंद्र की जय। नित्य नवीन आनंदमय लीलाऊं थी हलन। वाह इहो सुख कंहिंखे मिलंदो ॿुधायो, भक्तनि खे मिलंदो। गोप ग्वाल बाल भगवान जा सभु सखा था वञनि गौचारण करणु। श्री कृष्ण बलदाऊ सुबल श्रीधामा अर्जुन विजय स्तोक कृष्ण अंशु तेजस्वी कीर्तिमान ऋषभ विशाल देवप्रस्थ वरुथप मधुमंगल मन सुखा। ये लगभग 14 भगवान जा सखा हमेशा गॾु हूंदा। चओ जय श्री कृष्ण। इन्हनि सखाउनि जो नालो उच्चारण करण सां रोज़ भगवान जी सख्य भक्ति मिलंदी आहे। बोलो सखा सुंदर घनश्याम की। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अञा भगवान हिकु ॾींहुं विया गौचारण करण त सभिनि खां पहिरियों राक्षस हिकिड़ो बछड़े जे रूप में अची वियो। वत्सासुर बछड़ो ठही करे आयो। भगवान सुञाणे आहे। ग्वाल बाल चवण लॻा केॾो बढ़िया सुंदर आहे। भगवान चई सुंदरता बनावटी आहे। हटो। भगवान पोइ पेरनि खां पकड़ियो उछाले करे जो पटकियो ए पहाड़ जहिड़ो राक्षस बणिजी वियो। बोलो भक्त वत्सल भगवान की। वरी हिकु बार भगवान विया त बकासुर बगले जे रूप में अची वियो। मुंहुं खोले करे सभिनी ग्वाल बालनि खे खाइण जे लाइ की श्री कृष्ण खे पकड़े ऐं इन खे मां मारियां। चओ हरे राम। अॼु जेॾीमहिल श्री कृष्ण आया पोइ निकिली वियो भगवान खे। भगवान अंदरि अहिड़ो दाह पैदा कयो, गर्मी पैदा कई, तुरंत ॿाहिरि उगले छॾियईं भगवान खे। भगवान उनजी चोंच मुंहं खे पकड़े करे गड़ासे वांगुरु जीअं घास चीरे छॾिबी आहे तुरंत चीरे करे उन जो बि श्री गोपाल नमो नमः बोल वृंदावन बिहारी लाल की। सभु इहा ब्रेकिंग न्यूज़ वञी करे ग्वाल बाल रोज़ घर में ॾींदा। अॼु भगवान हिन राक्षस खे मारियो, अॼु हिन असुर खे मारियो। वरी हिकु बार अघासुर आयो साध संगत जी। चओ हरे राम। अघासुर नांग जो रूप धारण करे आयो। ये सभिनि जा मिट माइट हा। पूतना भेण त बकासुर भाउ। मां पंहिंजे भाउ भेण जो बदिलो वठंदुमि, न छॾींदुमि हिननि खे। चओ जय श्री कृष्ण। अची करे नांग जे रूप में बिल्कुलु ईअं फिक्स थी वेही रहियो। ईअं पियो लॻे ॼण कोई स्टेच्यू आहे। ब्रजवासी सम्झण लॻा हे कोई कौतुक आहे, नज़ारो आहे, जीअं न कोई वॾा मॉडल हूंदा आहिनि। ही कोई कंहिं कलाकारनि ठाहियो आहे हिते, ॾाढो बढ़िया थो लॻे। ही लॻे त सेम बढ़िया नांग वांगुरु थो। हा हा, हिन जो कलर बि ईअं थो लॻे, पोइ रंग बि ईअं थो लॻे। और ॾिस त हीअ ॼण लॻे थो ज़बान आहे। हीअ आहिनि त गद्दा बढ़िया लाल लाल कारपेट विछायल आहे, पर सेम नांग जे ज़बान वांगुरु आहे। भगवान चवनि था अहो भोलेनाथ, हे ग्वाल बाल कहिड़ा सिधा साधा आहिनि।
असली नांग खे बि नकली सम्झी वेठा आहिनि। चओ हरे राम। वरी चवनि था भैया अंदरि ईअं गरम गरम हवाऊं थी अचनि, ग्वाल बाल घुसी आहे अंदरि। चओ था नांग जे अंदरि गरम हवाऊं न ईंदियूं त छा कोई एयर कंडीशन हलंदा अंदरि? हाँ, कश्मीर जी हवाऊं लॻंदियूं। अरे उहो ई सभु मेंटेन कयो अथऊं न नांग खे, मॉडल आहे न। चओ हरे राम। भैया अंदरि कुझु ईअं धुआं धुआं थी भंडारो ठहंदो हूंदो, अंदरि लंगर वंगर हूंदो। हल त कोई ॾिसूं था अंदरि कोई वॾो छा आहे, लंबो हिसाब किताब थो लॻे। भॻवानु चयो हिननि जी रक्षा करणी पवंदी। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ॾंद हुया बढ़िया, ईअं वॾा वॾा ॾंद बिल्कुलु लंबा चौड़ा। चयूं हे छा आहे? चई हिते कलेबो टंगियो, सभु सामान टंगियो पंहिंजो, झोला झंडी जेके खणी आयो हिते लॻाए रखो। इहे हैंगर आहिनि, असांजी सुविधा जे लाइ ॾिना आहिनि, जंहिं वैज्ञानिक ठाहियो आहे। ठीकु आहे भाई। भॻवानु ॾिठो उन्हनि जी रक्षा करण लाइ आख़िर भॻवान खे बि अंदरि वञिणो पियो। जीअं भॻवानु अंदरि विया त मुंहुं बंदि करे छॾियो। जीअं मुंहुं बंदि कयो त वीचारा सभु ग्वाल बाल मृत प्राय थियण लॻा, बेहोश थी विया सभु। चओ हरे राम। मूर्छित थी विया। तॾहिं भॻवानु अहिड़ो पंहिंजो स्वरूप वधायो हुते कि उनजो नकु मुंहुं सभु बंदि थी वियो, सांस काथों खणे, सांस अवरुद्ध थी वई ऐं प्राण ब्रह्म रंध्र फोड़े करे बोलो श्री गोपाल नमो नमः। उन अघासुर पापी राक्षस जी आत्मा ॿाहिरि अची निकिती ऐं प्रतीक्षा करणु लॻी। प्रतीक्षा छाजी करणु लॻी? जेसि ताईं श्री कृष्ण ॿाहिरि अचनि। भॻवानु ग्वाल बाल जॾहिं सभु ॿाहिरि आया त श्री कृष्ण जे चरणनि में लीन थी वई। चओ हरे राम। हे हरे हरे कृष्ण। ग्वाल बालनि जी सांस में सांस आई। शुकदेव भॻवानु चवनि था परीक्षित इहो समाचार सभिनी ग्वाल बालनि 1 साल पोइ वञी करे पंहिंजे घर में ॿुधायो। परीक्षित महाराज चए साईं इहो छा? अघासुर मरियो अॼु, समाचार 1 साल पोइ? थी इन जे पोयों बि भॻवान जी ॾाढी राज वारी लीला आहे। प्रभु इहो बि राज खोलियो। चवनि था जी भॻवानु अघासुर जो उद्धार कयो। ग्वाल बाल ॿाहिरि आया, चवणु लॻा हिकिड़ो असुर अञा बाक़ी आहे। केरु? चई शुद्धासुर, पेट में जेकी बुख वारो असुर आहे, इनखे बि शांत कयो। कन्हैया चयो अरे पोइ वरी छाजी देरि आहे, हलो यमुना जी जे किनारे ते। ईअं चारो तरफ़ श्री कृष्ण खे घेरे करे सभु ग्वाल बाल वेठा, सभिनि जो कलेबो खुलियो, टिफिन बॉक्स खुलिया, सभु दाल भात मिठाई छाछ पकवान मेवा सभु खोले करे सभु चाहिनि था त मां हिकु गिरो कृष्ण खे खारायां। सभु दोस्त हा, सखा में दोस्तीअ में त सभु हलंदो आहे, इहो जूठो बि हलंदो आहे, हा न। पति पत्नीअ खे हिकु थालीअ में खाइणु शास्त्रनि में मना लिखियलु आहे त ताकी उन में संतान में उहो तेज न ईंदो आहे। लेकिन सखाउनि जे लाइ किथे न लिखियलु आहे कि ॿ दोस्त मिली करे नथा खाई सघनि। चओ हरे राम। सभु सखा मिली करे दोस्त खाइण लॻा त एतिरे में ब्रह्मा जी जी नज़र पई। वाह छा त लीलाऊं था कनि भॻवान। भॻवान जी कोई अञा लीला ॾिसजे। उहो जो ॾिसनि था पिया त भॻवानु खाईंदे खाईंदे दाल भात कंहिंजे मुंहं में खसे खाई आहे, दोस्तीअ में मज़ाक कंदे कंदे। कोई लड्डू थो खाए, जूठो लड्डू ई श्री कृष्ण खे खाराइण लॻो, उहो बि खाई आहे भॻवानु। कोई भॻवान जो जूठो खाई, कंहिं दाल भात खाराए छॾियो उन खां। हाणे ब्रह्मा जी चवनि था राम 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 राम। हे श्री भॻवानु, मूंखे लॻे थो भॻवानु न आहिनि, हे कोई साधारण बालक आहे। चओ जय श्री कृष्ण। कोई भॻवान जी अञा लीला ॾिसणु खपे, कुझु करिणो पवंदो मूंखे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सभु खाई रहिया बढ़िया, भोज भात हली रहियो। अचानक कुझु बछड़ा अॻिते वधी विया। बछड़ा अॻिते वधी विया त श्री कृष्ण सभिनि खे विहारियो, तव्हां वियो हिते, मां वठी थो अचां। छो जो इहो नियम आहे, अधु भोजन में कॾहिं न उथणु खपे, अधु भोजन में न उथणु खपे। जेतिरो थी सघे यथा संभव प्रयास कजे। पाणी वाणी खटाइणु खपे, विच में उथी करे खटाइणु खणणु न वञो, पहिरियों खणी वियो। न त कोई आहे त उनखे चओ, न त हिकु ॾींहं जो त्याग कयो, हिकु वेले जो, ॾींहं जो न, पोइ मंझंदि जो डॿी खाई वञिजो। विच में पापड़ खपे त भोजन जे हथ में अधु मुंहुं उथी वेंदा आहिनि माण्हू। पापड़ खणु, थोरी थोरी ॻाल्हि आहे। कंहिंजा प्राण वञनि त सम्झ में थो अचे हुनजे बचाइण लाइ तव्हां वञो, बाक़ी थोरी थोरी ॻाल्हि आहे। अधु भोजन मूं कॾहिं न उथणु खपे, भगवत आज्ञा आहे। चओ जय श्री कृष्ण। हा, कंहिं विवेक सां कमु वठो भाई, तव्हांखे उथणो न पए, हा न। कोई आहे त उनखे चई वठो। महात्मा विया हिकु ॾींहुं भोजन करणु, हिकिड़ी माता वटि भोजन कयूं, ईअं न साईं जन।
त महात्माउनि खे सभु भोजन प्रसाद मिलियो, पापड़ पिया ॾाढो परते। उहा कोई अम्मा खणी अचणु भुलिजी वई। महात्मा खे नज़र अची वई पापड़ जी थाली। ऐं महात्मा खे पापड़ वणंदा हुआ। ऐं गले लाइ पापड़ ईअं हूंदो आहे कि गलो तेल चटो चवंदा आहिनि सिंधी भाषा में, कि तेल वेल गले में फसंदो आहे त पापड़ उनखे साफ़ करे छॾींदो आहे। उहो भले पोइ महीनो खनि उहो आसन ग्रहण कंदो आहे, चवंदा आहिनि पेट में। मज़दूर हुजे त हफ़्ते में पचाए, आलसी माण्हू महीने में पचाए त वॾी ॻाल्हि आहे। हरे राम। पर इहो बि गुण आहे भाई, गलो साफ़ थी वेंदो आहे। महात्मा जी नज़र पई, महात्मा त वीचारा चरावे थी महिनती माण्हू। हे पापड़ हाणे मां कीअं चवांसि अम्मा खे पापड़ खणी अच, तूं न खणी आई आहे। और पापड़ खाइण जी इच्छा बि ॾाढी आहे। महात्मा थींदा आहिनि कुशाग्र बुद्धि वारा, चवनि था अम्मा ख़बर अथई मूंखे 10 मिंट लेट छो थी? न बाबा छो लेट थियव? हे लंबो नांग मिलियो रस्ते में। बाबा नांग? हा कुझु न थियो, नांग पंहिंजे रस्ते हली वियो। अच्छा भॻवान बचायो। अरे बचायो त सही, ख़बर अथई नांग केतिरो लंबो हो? बाबा केतिरो लंबो हो? हिन भोजन जी थालीअ खां वठी करे हे अंदरि जेको तुंहिंजो भंडारो आहे न, हा उन में जेकी थाली पई आहे, हा उन जेके पापड़ पिया आहिनि ओतिरो लंबो। अरे बाबा पापड़ त खणी अचणु भुलिजी वियमि मां। न मां त ईअं पियो ॿुधायां नांग केतिरो लंबो, मां थोरी चयुमि पापड़ वापड़। नांग एतिरो लंबो। चई न उहो त नांग छॾियो त हाणे मूंखे पापड़ ॾिसो न, सुठो थियो मूंखे यादि अची वियो बाबा। हरे राम। हा अहिड़ो तरीक़ो कोई अपनायो, अध रोटीअ में न उथो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। बछड़ा ॻोल्हण जे लाइ जीअं भॻवानु विया, ॾिसो अध रोटीअ में कंहिंखे न उथारियऊं, हा न। और विधि निषेध इंसान जे लाइ, भॻवान जे लाइ न। इहे असांजे लाइ आहिनि, भॻवान जे लाइ न। भॻवान त कौर खाइनि पिया, द्रौपदी माता पुकारियो त उथी बि रहिया कौर छॾे करे। अनंत वस्त्र जे रूप में पाण ई समाइजी आहे। त श्री भॻवान विया त बछड़ा त मिलिया कोन, उल्टो वापसि आया त ग्वाल बाल बछड़ा बछड़ियूं उहे बि गायब। भॻवान पहिरियों त हेॾे होॾे ॾिठो, पोइ नज़र लॻाई, अरे हे त ब्रह्मा जी मौज था कनि। वाह 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 वाह। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। वाह ब्रह्मा जी, हम ही से लिया ज्ञान। ब्रह्मा जी हम ही से लिया ज्ञान, हम ही से लीनी दीक्षा, और अभी बेटा चला लेने बाप की परीक्षा। काई ॻाल्हि न आहे। तव्हांजी जीअं मौज हुजे। ब्रह्मा जी खे बि भॻवान गदगद कयो। जेतिरा ग्वाल बाल बछड़ा बछड़ियूं ओतिरो रूप त भॻवान धारण कयो, लेकिन ग्वालनि जे हथ में जेकी छड़ियूं उहे बि उन ई साइज आकार वजन में सेम भॻवान बणिजी आहे। गायनि जे गले में जेकी घंटियूं ॿधल हुयूं रसियूं, उहे बि भॻवान बणिजी आहे। ॿिया काॾो आणनि? भॻवान ई बणिजी आहे। बेत रसी छीका जेके हुया उहे बि भॻवान बणिजी आहे। अरे जेको कलेबा जा डब्बा खणी आया उहे बि रूप भॻवान धारण कया। नतीजो छा निकितो? जेके बछड़ा गायनि ॾे वेंदा हुआ त उन्हनि जा बछड़ा, लेकिन श्री कृष्ण बछड़े जे रूप में अची विया। उन्हनि जो प्रेम करोड़े गुना वधी वियो गायनि जो। जेके ग्वाल बाल हुया माताउनि ॾे वेंदा, उन जी जॻह ते हिकु हिकु माता वटि वञी करे श्री कृष्ण भॻवानु पहुची विया। स्वाभाविक आहे, माताउनि जो पिता जो प्रेम वधी वियो। सभु सुध बुध भुलिजी वई, धंधा धाड़ी ठप थी विया, सॼो ध्यानु पंहिंजे कृष्ण में। छो जो कृष्ण सर्व रूप में प्रकट थिया। अमित रूप प्रकट ते ही काला। राम जी जीअं प्रकट थिया, वनवास में आया त जेतिरी अयोध्या में जेतिरा माण्हू आहे ओतिरा रूप धारण कया। श्री कृष्ण भॻवान अॻिते विवाह कंदा त 16,108 रूप धारण करे 48 मिंटे में विवाह कंदा। त अहिड़ी तरह सां अॼु भॻवान ओतिरा ई रूप धारण कया। इहो क्रम साल भर हलंदो रहियो। चओ हरे राम। हिकु ॿ ॾींहं 4 ॾींहं बचियल हुआ साल में, त हिकु ॾींहुं बलदाऊ महाराज ॾिठो कि गायूं ऐं बछड़नि जो प्रेम जेको आहे एॾो वधी वियो आहे कि गायूं धीरज नथी धारण कनि, डुकंदियूं थी अचनि पियूं बछड़नि सां मिलण जे लाइ। ऐं ॾाढो रोकियो ग्वालनि, रोके न सघिया। उन्हनि जो बल एॾो वधी वियो, तेज वधी वियो, उन्हनि खे हीन भावना पई लॻे। लेकिन जेॾी महिल उन्हनि जा ॿार आया त उहे बि पागल थी विया। छो जो ॿार उन्हनि जा थोरी श्री कृष्ण हुया। एॾो प्यार था कनि, एॾो प्रेम था कनि। इहा ॻाल्हि ॾिसी करे दाऊ जी सम्झी आहे त कुझु गड़बड़ आहे। ध्यान सां ॾिठूं, ज्ञान जे नेत्र सां, भक्तीअ जे नेत्र सां, त हिकु हिकु ग्वाल बाल बछड़ा बछड़ी सभु कृष्ण भॻवान नज़र आया। ऐं हिकिड़ा श्री कृष्ण बगल में मुरली खणी करे मुस्कुराइनि था।
साल भर केवल कृष्ण बलदेव आया, जो सब रूप कृष्ण जा। दाऊ जी महाराज चयो, हे पतित पावन, हे परम उदार, हे भक्त वत्सल, हे अपार करुणा सिंधु, हे जगन्नाथ जगदीश्वर श्री कृष्ण ही कहिड़ी लीला आहे, मूंखे त पतो ई न पियो आहे साल गुज़री वियो आहे। तॾहिं भॻवानु ॿुधायो, हे पितामह जो खेल हली रहियो आहे, इन करे इहे रूप धारण कया आहिनि। हाणे ब्रह्मा जी जाॻिया, ब्रह्मा जी ॾिठूं कि छा थियो, छो जो असांजो हिकु साल ब्रह्मा जी जो केतिरो समय थियो, जे गुलाब जे गुल में कोई सुई खणी करे चुभोए त हिकु सेकंड खां घटि समय लॻंदो आहे, निमेश भर, एतिरो त्रुटि चइबो आहे उनखे, त्रुटि, एतिरो समय लॻो ब्रह्मा जी जो, एतिरो समय। चओ हरे राम। हाणे जो ब्रह्मा जी ॾिठनि जंहिं गुफ़ा में रखी आया ग्वाल बाल, उहे त उते ई पिया आहिनि अचेत अवस्था में। वरी जो हेठि ॾिसनि वृंदावन में त सभु खेल खिलौना हली रहे, हिकु ॿ दफ़ो ॾिठूं त होश ठिकाने आयो। तॾहिं पंहिंजा असली ग्वाल बाल खणी भॻवान वटि प्रकट थिया, भॻवानु पंहिंजी लीला समेटी। हाणे जो रोअण लॻा ब्रह्मा जी, जार जार रोअनि, सम्झी विया मां श्री भॻवान सां शंका कई, परीक्षा वरिती श्री भॻवान खां। ओहो, चइनि चइनि मुखनि सां लोटपोट थी विया ऐं चइनि मुखनि सां 40 श्लोकनि में स्तुति कई भॻवान जी, ॾाढी सुंदर स्तुति। ऐं उन सुंदर स्तुतिअ में चवनि था त मां ब्रज जी रज बणिजी वञा, इन्हनि गोपनि जा, तव्हांजे ग्वाल बालनि जा, गोपियुनि जा चरण मथां पवन मुंहिंजे, मां घास ठही वञा हेतिरी सी, बसि ॿियो कुझु नथो चाहियां, मूंखां ब्रह्म पद वापसि वठो श्री भॻवानु। ब्रज रज ठाहे छॾियो, ब्रज जो तिनको ठाहे छॾियो, ग्वाल बाल बि न, तिनको, हे ब्रह्मा जी था चवनि। तॾहिं बि भॻवानु कुझु न ॻाल्हायो कि साल भर मुंहिंजा ग्वाल बाल, मुंहिंजा दोस्त बिछड़िया। भॻवानु जवाब ई न ॾिनो आहे कुझु। ब्रह्मा जी चवंदा आहिनि, अहिड़ो भुल में अची विया, छा थियो कि 4 परिक्रमा थींदी आहे भॻवान जी, 3 करे हली आहे, 3 परिक्रमा करे तुरंत ब्रह्मलोक हली आहे। तॾहिं हे परीक्षित 1 साल पोइ अची करे ग्वाल बालनि ॿुधायो कि आज तो कन्हैया ने अघासुर मार दियो, बोलो वृंदावन बिहारी लाल की। अगले ॾींहुं विया त ग्वाल बाल बलराम जी खे चवणु लॻा, दाऊ जी, ओ कान्हा जी, का भयो? चवनि था, हे ॾाढो सुंदर बगीचो आहे, उन में ॾाढा सुंदर सुंदर बढ़िया फल लॻल आहिनि। अच्छा, त फल खाओ छो था? खाऊं कीअं? उते राक्षस रहंदो आहे, कुटुंब कबीले समत राक्षस रहंदो आहे, गधे जे रूप में, रूप बदिले रहंदो आहे। केरु? धेनुकासुर। चओ हरे राम। उहो मारे विझंदो आहे, एॾे माण्हुनि हिन बगीचे में वञणु छॾे छॾियो आहे। अच्छा, अहिड़ी ॻाल्हि आहे? काई ॻाल्हि न आहे। हलो, बलराम जी विया, उहे ताड़ जा जेके वण हुआ, फल लॻल हुआ, उहे तोड़ण लॻा, वण हिलायूं, कई फल किरी पिया, खाओ ग्वाल बालो, सभु खाइण लॻा। एतिरे में आवाज़ु ॿुधी करे आयो धेनुकासुर, गधे जे रूप में ढेचू ढेचू कंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। अची करे बलराम जे ते प्रहार करणु लॻो। घोड़े जे अगाड़ीअ खां बचणु खपे, गधे जे पिछाड़ीअ खां। गधो जेको हूंदो आहे पिछले पैर सां वार कंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। गधो आयो उल्टो हली करे ऐं बलराम जी खे अची करे प्रहार कयईं। वरी ॿियों बार आयो, बलराम जी किनारे जा 3 बार आयो, उन्हनि पेरनि खे पकड़े करे घुमाए करे ताड़ जे वण ते ठका कयईंसि, तड़ 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 कंदो कई, वण जे मथां वण किरंदा विया ऐं श्री गोपाल नमो नमः। इहो ॿुधी करे उनजा ॿिया बि आया साथी, उन्हनि खे बि बलराम जी पकड़े पकड़े करे हिकु साथ सिधो वैकुंठ धाम पहुचायो। सभु साफ़, हाणे त आनंद ई आनंद छाइजी वियो। सभु ग्वाल बाल उहे मिठा मिठा रसीला फल खाइण लॻा, सभिनि खे खाराइण लॻा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हाणे भॻवानु कृष्ण सोचियो कि यमुना जी में ज़हर थो फैलाए कालीअ नाग, ऐं सुभाणे कालीअ मर्दनि मूंखे करिणो आहे, लेकिन काली नाग ऐं मुंहिंजा दाऊ जी शेष नाग, नाग ऐं नाग इन्हनि जो थींदो आहे अनुराग। हाणे मां कीअं कयां? तॾहिं भॻवानु लॻाई घर में आग। छा कयो भॻवानु? कहिड़ी लीला कई? मैया, ओ मैया, यशोदा मैया आई, रोहिणी मैया आई। का भयो लाला, आज तेरे छोरे ने, आज दाऊ दादा ने, हमारे भैया ने बहुत बड़ो काम कियो। मायो त राक्षस कियो, वॾनि राक्षसनि खे। ईअं नथो चए कृष्ण, का कियो लाला? थी आज तो गधो मार दियो। गधो मार दियो? क्यों रे दाऊ, तू गधो मार तो डोलतो फिरे, तू गधा मारण शुरू कया। दाऊ जी भी तो 12 ही हुआ, नंढी उम्र, ये फुली करे मुंह कुप्पे वांगुर बनाए छॾियऊं। अरे कन्हैया, तू हमारी बेइज्जती कर रहे हो है,
अरे दाऊ गधो तो मारियो न, गधो थो न वो धेनुकासुर, चुप कर, हे मुंहिंजी बेइज्जती तो करे, अॼु को हिनजी मंडली अलॻि, मां पंहिंजी मंडली अलॻि ठाहींदुमि। ॿिए ॾींहुं दाऊ जी मुंहुं फुलाए वेही रहिया ऐं विया बि कोन। भॻवान त इहो ई पिया चवनि त अॼु न हलनि दाऊ दादा, इन करे नाराज़ कयूं। यशोदा मैया गले लॻायो दाऊअ खे, चई पुट इस्तमां वञण बि न ॾींदी मैं, छो जो तुंहिंजो अॼु हैप्पी हैप्पी बर्थडे अथई। हाँ, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। अॼु तुंहिंजी सेवा कंदे गांयुनि खे गौग्रास ॾे, अॼु विप्र सेवा करणी आहे तोखे, ब्राह्मण जिमंदा, बढ़िया प्रसाद हलंदो, वञणु ॾे हिन कारे खे, कपटीअ खे, कृष्ण खे। बलराम जी खे रिझाए वरितो यशोदा मैया, ॾिसो इहो प्रेम चइबो आहे। पंहिंजे पुट खे चएसि थी कपटी आहे, इहो कारो आहे, छॾ तूं मुंहिंजो पुटु आहे, प्यार करे चुमियूं ॾेई उनखे तयारु। बलराम जी राजी, हेॾे कन्हैया राजी। अॼु विया यमुना जे किनारे ते, पक्षी था वञनि त किरी था पवनि, गायूं बछड़ा पाणी कोई पी वठे त मृत प्राय था थी वञनि, नदीअ जे ॿाहिरि तक आग जी लपटियूं थी अचनि, अहिड़ो भयंकर ज़हर। भॻवानु चयो ग्वाल बालनि खे तव्हां हिते बीहो, मां ईंदुमि, ठीकु आहे, मां वञा थो कालीअ सां निपटण लाइ। भॻवानु वण ते चढ़िया, लॻायूं छलांग, सिधो यमुना जी जे हृदय में जाते कालीअ हुयो। चओ जय श्री कृष्ण। कालीअ नाग जी धर्म पत्नी बि उते हुयूं, उनखे ॾिसी करे हैरान थी वियूं, आनंद में भरिजी वियूं, एॾो सुंदर बालक, एॾो मनमोहक, हिते कीअं अची वियो। अरे प्यारा हली वञ हली वञ, हे जागी वेंदे ॾाढो ख़तरनाक अथई। चई इन जे लाइ त आयो आहे, इन महोदय जे लाइ, महानुभाव जे लाइ। न न न तूं हली वञ हली वञ। चई मैया तूं ड्रिज न, चिंता न कयो देवियो। एतिरे में कालीअ नाग जाॻियो, अहिड़ी फुसकार भरी ज़हर कढणु लॻो। भॻवानु सम्झायो त कालीअ तूं जॻह छॾे हली वञ। काली चई मां त जॻह न छॾींदुमि, पर तूं हिन जॻह खां हाणे ॿाहिरि न निकिरी सघंदे। हाणे युद्ध शुरू थी वई, डंग हणी भॻवान खे, भॻवानु पासे हिकु बार त लपेटे वरितईं भॻवान खे चङी तरह। हाहाकार मची वियो। यशोदा मैया नंद बाबा ॻोल्हींदे ॻोल्हींदे पहुचा। यशोदा मैया त टप हुजण वारी, दाऊ जी रोके वरितो, सम्झी विया दाऊ जी, इन करे अच्छा हे कृष्ण जी लीला हुई। पकड़े वरितो, मैया तूं सुञाणे कोन पंहिंजे पुट खे, कुझु न बिगाड़े सघंदुसि नांग, तूं हिते बि। तॾहिं भॻवानु जेॾीमहिल उन जे पकड़ खां ॿाहिरि निकिता, छलांग लॻाए करे उन जे फण ते चढ़ी विया। 101 फण हुया उनखे, हिकु हिकु फण में मणी लॻल हुई, ईअं पियो लॻे श्री कृष्ण जे चरण में लाल लाल गुल चढ़ियल आहिनि। हाणे भॻवान जो नृत्य शुरू कयो। चओ हरे राम। आकाश में सरस्वती माता वीणा वॼाइण लॻी, नारद महाराज करतल ध्वनि सां ॻाइण लॻा, देवराज इंद्र अप्सराऊं गीत ॻाइण लॻियूं, शिव भॻवानु डमरू वॼाइण लॻा, ब्रह्मा जी ॾिसण लॻा। आनंद छाइजी। अॼु भॻवानु केवल बंसी नथा वॼाइनि, ॻाइनि नथा, नृत्य था कनि पिया। बोलो बांके बिहारी नंदलाल की हरे राम। सभु ॾिसण लॻा भॻवान खे। छा था कनि भॻवानु? नृत्य था कनि। जेको फण मथे थो खणे उनखे ई भॻवानु कुचले था छॾनि। तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी, तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी। पम 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 पग पटकत फम 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 फनन पर, बिम 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 बिनती करत नाग वधुहारी, तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी। तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी। आ तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी। तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी। ससिक ससिक सनकादिक नम 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 नारद मुनि मम 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 महादेव बम 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 बलिहारी, तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी। तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी। विविध विविध विद्याधर दम 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 देव सकल, गम 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 गुनि गंधर्व नाचत देतारी, तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी। तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी। सूरदास प्रभु की वाणी किम किम के न हूँ
न जानी छन छन चम चरण परत निर्भय कियो काली तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी ओ तांडव गति मुंडन पर नाचत बनवारी तांडव गति मुंडन पर नाचत बनवारी ओ नाचत गिरधारी नाचत गिरधारी हाँ नाचत बनवारी नाचत बनवारी बोल वृंदावन बिहारी लाल की श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हाणे जॾहिं अहंकार लहियो होश आयो तरी भगवान हेठि लथा हाणे विनती अची कई नागपतिननि प्रभु कृपा कयो दया कयो तव्हां अॼु हिन ते ॾाढी करुणा कई आहे ॾाढो तव्हां हिन ते अहसान कयो आहे कहिड़ी दया कई आहे मां त खून कढी छॾियो आहे तव्हांजे पतीअ जो चई त कोई ॻाल्हि न आहे लेकिन शिव भॻवानु तव्हांजी भक्ति कंदा आहिनि तव्हां कॾहिं पंहिंजा चरण उनजे मस्तक ते रखिया भॻवानु चुप न असांजे पतीअ ते त सभिनी फणनि ते तव्हां पंहिंजो नृत्य कयो आहे तव्हांजे चरणनि जी छाप छपिजी वई आहे अहिड़ो भागशाली केरु हूंदो प्रभु ठीकु आहे त हाणे तव्हां असांजो चवणु मञी करे तो निकिरी वञो पूरो यमुना नदीअ खे तव्हां ख़राबु करे छॾियो आहे ज़हर भरे छॾियो आहे तॾहिं उथी करे वरी केॾीमहिल फुसकार कई कालीअ नाग भॻवानु चवनि था ॾिसो ॾिसो देवी हा तव्हां हिते मुश्किल सां मूंखे चओ था पिया हिनखे छॾ तूं ऐं हे ॾिस हे त लड़ाई झगड़ो थो करे हाणे हुननि जे धर्म पत्नियुनि सम्झायो जेकी ॻाल्हि मुखी पंचनि सां सम्झ में न अचे उहा ज़ाल सम्झाए छॾींदी आहे चओ हरे राम चए थी चुपचाप वियो हे फण हेठि कयो मुश्किल सां रजामंदी थी आहे हिकु ई ठुमको हणंदव त जय गोपाल थी वेंदो सभु फण हेठि थी विया कालीअ नाग जा चए थो प्रभु हिकु ॻाल्हि ॿुधायो सृष्टि कंहिं ठाही असां ठाही मनुष्यनि खे कंहिं बणायो मां बणायो हे देवता किन्नर गंधर्व चारण कंहिं बणाया भाई मां बणाया त नांगनि खे कंहिं बणायो मां बणायो ज़हर कंहिं भरियो मां ॾिनो त जॾहिं ज़हर तव्हां भरियो आहे त इन में असांजी कहिड़ी ग़लती भॻवानु चई त ॾाढो ई पढ़ियलु लिखियलु निकितो आहे अलाए कहिड़ो कोर्स करे आयो आहे त मूंखे ई तूं अदालत में खड़ो करे चओ हरे राम भॻवानु चयो अरे मूर्ख ज़हर मां ॾिनो आहे उनजे दुरुपयोग लाइ न कंहिंजी रक्षा करे सघे त करे हिन जो मतिलबु इहो न आहे त तूं अकारण सभिनि खे तूं दुख पहुचाए तव्हांखे ज़हर ॾिनो आहे त ज़हर वारी जॻह बि ॾिनी आहे रमणक दीप जिते सभु नांग ई नांग रहंदा आहिनि उते वञी पंहिंजो बसेरो कर छो थो हिते रहे पोइ अकल आयो ज्ञान आयो प्रभु क्षमा कयो मां त भव जे करे हिते रहंदो आहियां तव्हांजो जेको वाहन आहे गरुड़ जी उहो खाई वेंदो मूंखे छो जो गरुड़ जी खे सभिनी हिकु बार पाण में निर्णय कयो कि हर उमास ते गरुड़ जी खे हिकु हिकु नांग जी भेंट ॾींदासीं उहे भोजन जे रूप में खाई वेंदा हिकु बार कालीअ जो नंबर आयो त कालीअ नाग भेंट ॼण त छॾियो लड़ाई करणु लॻो डंग हणणु लॻो गरुड़ जी खे गरुड़ जे ठका कयो हिकिड़ो पंख किरी पियो पोइ भॼी करे हिन दीप में अची वियो यमुना जी जे हिरद में चयूं पोइ हिते छा गरुड़ जी नथा अची सघनि न हिते वरी गरुड़ जी खे शाप लॻल आहे हिकु बार हिन जॻह ते मछली पिया खाइनि गरुड़ जी पकिड़े वरितो ऐं उनजी धर्म पत्नियूं मछलियूं बि हुयूं उनखे ॾिसी करे महात्मा जेके आहे उते भॼन कंदा उन्हनि खे करुणा अची वई उन्हनि शाप ॾेई छॾियो त ख़बरदार गरुड़ जी वरी तव्हां हिते आया हो त तव्हांजी मृत्यु थी वेंदव तॾहिं कालीअ हिते अची करे रहियो हाणे भॻवानु चयो त तूं रमणक दीप वञ हाणे त गरुड़ जी तोखे कुझु बि न कंदा बल्कि प्रणाम कंदा प्रणाम छो कंदा अरे कालीअ तुंहिंजे हिकु हिकु फण ते मुंहिंजे चरणनि जी चिन्ह जी छाप जो छपिजी वई आहे तॾहिं प्रणाम करे कालीअ नाग सभिनि खे वठी करे काढ़ियो रमणक दीप बोलो वृंदावन बिहारी गोपाल दामोदर दयाल दुख भंजन पूरन कृपा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। एडी थकावट थी वई भगवान उते ही विश्राम कयो ग्वाल बालन आराम करे रहा अचानक तेज लगो अरे ग्वाल बाल चिल्लाने लगा कन्हैया कन्हैया आग लग गई मचवी भागम भाग चारों तरफ लगी हुई आग भगवान चयो ओह ये तो मुंहिंजे भरोसे हाँ किए क्यों नेत्र बंद कयो भगवान अग्नि देवता जो आवाहन कयो सिद्धो पंहिंजे श्री मुख में वठी वरतो चओ हरे राम अग्नि देवता भी प्रसन्न की भगवान पंहिंजे मुख में जगह ॾिनी आहे
और वैसे भी विराट रूप में ॾिसो भगवान जे मुख में अग्नि थी निकिरे, ये सब भगवान जा ही पैदा कयल आहिनि। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ॿ बार भगवान अग्निपान कयो। वरी कॾहिं गौचारण जॾहिं करण था भगवान वञनि त प्रलंबासुर ग्वाल बाल जे रूप में अची वियो। उहो बि ग्वाल ठही करे ऐं खेॾण लॻो। ऐं ॾिठईं जो श्री कृष्ण के त ॾाढा बलशाली आहिनि, त हाणे चई मां कृष्ण जे पक्ष में थो थी वञा। और डड्डी बोरा खेॾण लॻा। जेको हारींदो ऐं कंधे ते चाढ़े करे चक्कर घुमाए ईंदो। कृष्ण भगवान हारजी विया, श्रीधामा जीते। भगवान श्रीधामा के खणी करे डड्डी बोरा घुमाइनि था। बोलो भक्तवत्सल भगवान की, परम सखा ब्रजराज की। देवता हैरान, हाँ भगवान परमात्मा जंहिंजा चरण लक्ष्मी मैया दबाईंदी आहे। सूरदास महाराज चवनि था उहो अलॻि ॻाल्हि आहे, हुते हिते अलॻि ॻाल्हि आहे। हिते भगवान सखा आहिनि, भगवान न आहिनि। माधुर्य आहे, मधुरता आहे, ऐश्वर्य न आहे। हिते शानो शौकत कोन्हे, हिते त दोस्ती आहे। यारों का यार है, चओ हरे राम। हरि हारे जीते श्री दामा, खेलनि में को काको घुसैया। कन्हैया कीअं न खणंदो डडी बोरा, हारजी वियो, खणणो पवंदुसि। राम जी खेॾंदा न, भरत जी सां साओ करे हारजी वेंदा। ये भरत जीते, राम जी खे प्रसन्नता थींदी, भरत जीतींदा त। इहा ॻाल्हि पोइ भरत जी खे सम्झ में आई। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाणे प्रलंबासुर बलराम जी खां हारजी वियो, त प्रलंबासुर बलराम जी खे डडी बोरा खई। उनखे मौक़ो मिलियो ऐं खणी करे पहिरियों त धीरे धीरे थो हले, पोइ थोरो तेज़ हलणु लॻो। बलराम जी चवनि था वाह भाई बढ़िया घुमायो अथई, हाणे वापसि वठी हल। न दाऊ जी थोरो अञा घुमाईंदोमांव। घुमाए भाई, हली हली करे जीअं न हवाई जहाज हूंदो आहे, पहिरियों हेठि हलंदो आहे, ईअं तेज़ तेज़ हली करे अचानक मथे उॾामी वेंदो आहे। उहो चंड्रो बि प्रलंबासुर डुक पाए पाए अचानक ईअं मथे उॾामणु शुरू करे छॾी हवाई जहाज वांगुरु। बलराम जी घबराया, अरे हे छा आहे, ही कारे तो वठी हले आकाश में। अचानक यादि आयो, अरे त मां कृष्ण जो भाउ आहियां, मूं में भगवान जो तत्व आहे। अरे अच्छा, हे कोई छोॾो आयो आहे कंस जो। हिकु भगवान हीअं मुष्टिका प्रहार कयो, बलराम जी महाराज ठका अची किरियो अची हेठि। जीअं राजा इंद्र वज्र जो प्रहार कंदा आहिनि त पहाड़ चकनाचूर थी वेंदो आहे। दम सां अची धरतीअ ते किरियो। उन देवताउनि खे ॾाढो सतायो, ॾाढो बलशाली। देवताऊं गदगद थिया, गुलनि जी बरसाति करण लॻा, ग्वाल बाल नचण ॻाइण लॻा। वाह वाह, बोलो दाऊ दादा की, बलराम जी महाराज की। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। इन खां पोइ वरी हिकु बार आग लॻी सात संगत जी। वरी भगवान अग्नीअ खां सभिनि जी रक्षा कई, गायनि जी रक्षा कई, ग्वाल बालनि जी रक्षा कई। भगवान चवनि था असां जॾहिं राम जी बणिजी आयासीं त तव्हां सीता जीअ खे निवास ॾिनो। सीता जी जी छाया जो हरण करियो रावण। तव्हां सीता जीअ खे निवास ॾिनो, असां तव्हांखे पंहिंजे श्री मुख में निवास था ॾियूं। बोलो कृपा सिंधु भगवान की। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। समय भाई तेजी सां तो गुजरे, हा न। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। इन खां पोइ वर्षा ऋतु जो ॾाढो सुंदर वर्णन श्रीमद् भागवत में। बरसाति जे समय में कीअं वर्षा किरंदी आहे, मौसम बदिलजी वेंदो आहे, हरियाली छाइजी वेंदी आहे, त उन में ज्ञान ॾिनो अथऊं मौसम जे अनुसार। त अहिड़ी तरह सां जॾहिं भक्ति जी बरसाति थींदी आहे, कीर्तन हलंदो आहे, त जन्मनि जन्मनि खां जेको सूखो आहे उहो हरियालीअ में बदिलजी वेंदो आहे। हे मन असांजो हरो भरो थी वेंदो आहे, आनंद छाइजी वेंदो आहे। बरसाति में वनस्पति गुल अनाज पैदा थींदो आहे, तीअं भक्तनि जो खजानो हरि नाम संकीर्तन इहे सभु वधंदा वेंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण। वरी शरद ऋतुअ जो वर्णन थो अचे। वेणु गीत, युगल गीत, भ्रमर गीत, इन्हनि जो सुंदर वर्णन, शुद्ध प्रेम भाव, गोपीजन ऐं भगवान सां जुड़ियल आहे। गोपीजन जेको भगवान ते प्रेम थी कनि, मोहित थी वञनि पियूं, उहे ॾींहं राति श्री कृष्ण जी चर्चा कंदियूं, भगवान जे बारे ॻाल्हाईंदियूं रहंदियूं। उहो ई युगल गीत आहे। वेणुअ जे बारे, भगवान जे बांसुरी जे बारे गोपियूं ॻाल्हाइनि थियूं। बंसी नाद भगवान कनि था त कहिड़ी हालत थी वञे ब्रिज में। अरी सखी
देवता ॾिसी हैरान था थियनि। ॿी गोपी चए थी देवता कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, अरे देवता में देवांगनाऊं जेके अचनि थियूं सुध बुध उन्हनि जी गुम थी वञे, शरीर शिथिल थो थी वञे, चूड़ा कंकण लही था वञनि, चोटियूं खुली थी वञनि, बेहोश थी वञनि। चओ अरे राम। वरी चए थी इहा त कुझु ॻाल्हि न आहे, असली नज़ारो त हिते आहे मृत्यु लोक में। कहिड़ो नज़ारो आहे? गायूं ॾिसी करे सभु भुलिजी थी वञनि। मनुष्यनि जी ॻाल्हि कहिड़ी कजे, जड़ चेतन था थी वञनि ऐं चेतन जड़ थो थी वञे। अच्छा, हे वृक्ष झुकी झुकी करे श्री कृष्ण जे चरणनि खे स्पर्श था कनि, अॼु बि झुकियल आहिनि वृंदावन में। ऐं हे जेके बछड़ा आहिनि खीर था पीअनि, इहे वीचारा कृष्ण जी बांसुरी ॿुधी करे भुलिजी था वञनि, खीर मुख में ई रहिजी थो वञे, न अंदरि थो वञे न ॿाहिरि थो वञे। ऐं गांयुनि जो घास मुंहं में ई पियो आहे, टुक टुकी लॻाए करे अखियुनि जी निहारनि थी वेठियूं, सभु पंहिंजी सुध बुध भुलिजी विया आहिनि, केवल श्री कृष्ण खे यादि था कनि। हरे राम। अहिड़ो भगवान जो वेणु गीत आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। वेणु गीत, युगल गीत, भ्रमर गीत, गोपी गीत, ये सब विशुद्ध भक्ति जा अध्याय सत्संग जी। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्याम तेरी बंसी पुकारे, राधा नाम। आहा, ध्यान कयो यमुना जे किनारे गौचारण करे श्याम सुंदर बंसी था वॼाइनि, गोप ग्वाल गोपियूं घेरे वेठियूं। ओ श्याम तेरी बंसी कन्हैया तेरी बंसी, श्याम तेरी बंसी कन्हैया तेरी बंसी, पुकारे राधा नाम लोग करे मीरा को यूं ही बदनाम, लोग करे मीरा को यूं ही बदनाम। अरे सांवरे की बंसी को बजने से काम, सांवरे की बंसी को बजने से काम, राधा का भी शाम वो तो मीरा का भी शाम, राधा का भी शाम वो तो मीरा का भी शाम। कौन जाने बांसुरिया किसको बुलाए, जिसके मन भाए ये उसी के गुण गाए। कौन जाने बांसुरिया किसको बुलाए, जिसके मन भाए ये उसी के गुण गाए। कौन नहीं, अरे कौन नहीं बंसी की धुन का गुलाम, कौन नहीं बंसी की धुन का गुलाम, लोग करे मीरा को यूं ही बदनाम, राधा का भी शाम वो तो मीरा का भी शाम, राधा का भी शाम वो तो मीरा का भी शाम। यमुना की लहरें रामा हो, यमुना की लहरें यमुना की लहरें
यमुना की लहरें बंसी बट की छैया, किसका नहीं है बोलो कृष्ण कन्हैया। यमुना की लहरें बंसी बट की छैया, किसका नहीं है बोलो कृष्ण कन्हैया। श्याम का दीवाना गोविंद का दीवाना, अरे कृष्ण का दीवाना तो सारा ब्रज धाम। कृष्ण का दीवाना तो चक्कर भाटा गाँव। लोग करे मीरा को यूं ही बदनाम, लोग करे मीरा को यूं ही बदनाम। सांवरे की बंसी पुकारे, राधा नाम। लोग करे मीरा को यूं ही बदनाम, लोग करे मीरा को यूं ही बदनाम। वो राधा का भी श्याम वो तो मीरा का भी श्याम। राधा का भी श्याम वो तो मीरा का भी श्याम। अरे आपका भी श्याम वो तो मेरा भी है श्याम। राधा का भी श्याम वो तो मीरा का भी श्याम। हाँ जी मेरा भी है श्याम वो तो आपका भी श्याम। राधा का भी श्याम वो तो आपका भी श्याम। श्याम।